बेखबर शाह न अर्ज करे आयो आयास। अर्ज समझो न बाबल। इबला शान जो अर्ज भी उछल जेड़ो आ ऐं वरी उछल भी एड़ी जो अगियो ऊंधो। पासो तो खणी से पासो भी त वायदो करे फ्री भी वियो आ न। न तोखे हाणे हिते न ॾिसां छा चलंदो रहींसि। क्लिनिक खुलियल हुजेसि त खोले छॾीसि। हर हर ईंदे त राज लखाए वेंदो। जी के भला सोराब खे घुराईंसि त सम्झायांसि। छा सम्झाईंदोसि? तोखे चयुमि न त सोराब खे घुराईंसि। ठीकु आहे बाबा। अगर न हिकु हिते थी। जी किबला। सलाम बाबा साईं। वालेकुम सलाम। कोन अचां हा पर मजबूरन अचणो पियो। न अची हा कंहिं ज़ोर कई? डॉक्टर जी इज्जत। डॉक्टर जी इज्जत छा थो चवणु चाहीं? जी रहिस एतिराम आहे मूंखे। मां बि अर्ज़ु खणी आयो आहियां। जेकॾहिं को अर्ज़ु न मञींदो आहे त हथ जोड़ कंदो आहियां। जेकॾहिं हथ जोड़ बि न मञींदो आहे त उहे हथ ई टोड़े छॾींदो आहे। मां पंहिंजे हथनि जी थो ॻाल्हि कयां बाबा साईं। बाक़ी डॉक्टर सत्तार ॾांहुं वधंदड़ हथ उहे उन्हनि ॿाहुनि खां ई कोरे कपे छॾींदुसि। आराम खान खे दॿाइणो आयो आहे? न बाबा हथ थो ॿुधां। मुंहिंजी छा मज़ा। मां बानीअ जो ॿार। बसि अर्ज़ु कयुमि डॉक्टर सतार लाइ। हू ॻोठ जे लाइ भलाई सोचींदड़ आहे। पर जेकॾहिं हुनजे मथां कख बि किरियो त मां कख किराईंदड़ जे मथां भित किराए छॾींदुसि। भित। बसि इहो अर्ज़ु करणु आयो हुउसि त जेकॾहिं डॉक्टर सतार खे कुझु बि थियो न त हुनजा ज़िम्मेवार तव्हांजा माण्हू हूंदा। मासी ॾिस मां माण्हू थो ॿुधायां। चवीं त मां पहिरें बि पवां। मूंखे को शौक़ु न आहे जो मां तव्हांखे सतायां। मां लोफर गुंडो न आहियां। मां पंहिंजे दिलि जे हथां मजबूर आहियां। न त न अचां। ख़ुदा जो कसम दर बि न टपां। केतिरा भेरा तोखे ॿुधाईंदसि, घणा भेरा तोखे रोकींदसि त असां इज़तदार आहियूं, शरीफ़ आहियूं। वॾी ॻाल्हि त नूरी अमानत आहे नज़ीर जी। तूं पाण खे बि ख़्वार थो करीं त असांखे बि ख़्वार थो करीं। और तव्हां कयो आहे मासी। राज़ी थियो त मामलो ई ख़तम। इन जो मतिलबु त तूं इज़त सां न सम्झंदे। मां सरदार शहबाज़ खान वटि ॻाईंदसि। बस धड़को बि इहो। अम्मा हे त आहे ई शहबाज़ खान जो कपगीर। तूं कपगीर चवें चमचो चवें भली चव। मां कोन चवंदुसि। छो त जिथे मोहबत हूंदी आहे न ते साप बि हूंदी आहे। सीनो नाहे साहिबो। सफ़ा को बेनीम को आहीं। तोखे मुंहिंजे हूंदे ई चवंदे लॼ बि नथी थिए। चङो मासी अॻिते खणी पंहिंजे मुंहुं चवंदोसांसि। मतिलब त तूं न हूंदी त चवंदोसांसि। तूं शराफत जी ॿोली न सम्झंदे। इहा जेका ॿोली तूं थी ॻाल्हाए न मासी, इहा ॿोली मूंखे बि ईंदी आहे। मूंखे त गोली जी ॿोली बि ईंदी आहे। पर तोखे छा चवां मासी? पर हाणे तव्हां सां छा ॻाल्हायां? को पीर मुर्शिद बि अथई या न? तो बेपीरियो सम्झो आहे छा? पीरनि मुर्शिदनि वारो आहियां नूरी। त उन्हनि पीरनि मुर्शिदनि जे सदके असांजी जान छॾे छो अची असांजे पोयां पियो आहीं? मां तव्हांजे साम्हूं बीठो हथ ॿधी। केली मुंहिंजी मञो पीरनि मुर्शिदनि जे सदके। मां कीअं ॿुधायां तव्हांखे त मां नथो रही सघां। जे नथियूं मञो न त मूंखां का गुस्ताखी न थी वञे। मां खणी बि निकाह कंदुसि। पोइ मतां सभिनि खे पछताइणो पवे।
मामू सोरा चपड़ी थी लगो आहे। एक पासे कमल जी जिंदगी, बे पासे बाबे मरहूम जे तरफां क़ुरान ते लिखी ॾिनल पेट। किथे बि वेंदुसि त मां लिखत मूजिब कसूरवार थींदुसि। माण्हू इहो नथा सोचनि त ज़ुल्म करे वियो बाबा, ताना वरी मूंखे था ॾियनि त मां क़ुरान खां थो फिरां, अबनि ॾाॾनि जे रस्मुनि खां मुंहुं थो मोड़ियां। ॿियो त ठहियो दोस्त बि महिणा था ॾियनि। इहो नथा सोचनि त किथे सारंग जी उमिरि ऐं किथे कमल जी। हिकु डॉक्टर सतार आहे जो सम्झे थो, पढ़ियल आहे तॾहिं। तालीम तालीम आहे। असांजे माण्हुनि में तालीम हुजे हा त न ही रस्मूं हुजनि हा, न ज़ात पात जा संदा। मां बि सम्झी न सघां हा जेकॾहिं डॉक्टर सतार न सम्झाया। सभु डॉक्टर सतार जहिड़ा माण्हू हुजनि त न मूं जहिड़ा भोगनि हा, न कमल जहिड़ियूं अज़ाब में हुजनि। बस न ॾींदुसि संग छा बि थी पवे। छा थियो दिया? अम्मा छा थियो दिया? अम्मा कमल भेण खेरता है न? अदा ॼण को निड़ी ते चढ़ी वियो हुजे। दिया अल्लाह खैर कदो, अल्लाह खे याद करे सुम्ही पओ। भेण मुंहिंजो न वस पुॼे त मां पंहिंजी सिहत, साहसत, हयाती बि तो तां घोरे छॾियां। हाणे माठ करे आराम कर। जेका तुंहिंजी तबियत आहे न, इहा बि बिगड़ी वेंदी। संभाल बाबा, संभाल पाण खे। जी अदा। अम्मा कमल खे संभाल, आराम कराईसि। निंड लगी है क्या? न तो सारंग जी थड़फथड़ ये दादा ने शबाना जी बेवाजिबी निंड उड़ाड़े छड़ी। वयो उसले छड़े यो रेस भी सुहे जी धरिया ते दिकणन जो है। जैसे के नचो चरी तो न चमा से खास यो थे दादा ने जरूरत रोज को फैसला मटाए। पेसन जो पेट में सूर हुंदुस ओए भी ना थमास। हाँ हाँ धाणो कोई भी मिम छिपा तो करे जोर लाए तो पर दादन छा रहियो थो वते त पोहू छा करे। एडे गाल बुध सुबेदार जा सटकाई ब दादन दिंगण छडे दींदुई। पेरे पई संग न दे वने न त मुखे धाणो न सडजे। सुभाणे या सलाह दींदो सांस। तू सुभाणे मुखे एकड़ी बी भी चिंता है। केड़ी? मुमल जो भी बार लाहे छजे सुभाणे किथे कंडा न कढणा पवन। अल्लाह बचाइंदो, कंडा छो कढवा? मुआ तू नथो समझी शफन लाए राजी ना है। मुमल जो राज पो कबो छा? राज पो त खणी कोन पुछबो, पर सुभाणे बियो को कदम खणी वे त पो। बियो कदम? वसात चंगी ना है। हर हर दादन वारन जी घर भगी बिठी आ। सुभाणे का ओडई वञण बंद करे छडींदो सांस।
वञे त ॾिसांसि। चङो, हाणे तूं सुम्ही रह। हिम्मत कजो, थोड़ी भी हाड़ वड़ थे ऐं लोणो हणी मता भॼण जी कई अथव। सोडल जेकी सिरंजा सौदा संगत लाइ ॼाणी तन खे ही ॻाल्हियूं पियो ॿुधाई। पंहिंजो ख़्यालु कजांइ, मतां दल जी असांखे बि भाड़ियो करे विझी। अनवर सोढल ऐं दहल जे इहा दिल खे दुआ लॻई थी त पोइ असांखे बि नचो सोढल। आज़माइलनि खे आज़माइण अकुलमंदी न आहे। यार चिड़ो छो था? वॾे संगत इंतज़ार में आहे, देर थी थिए। अचो त हलूं, अचो। सोढल अलाए छो देर कई आहे, राति विहामी न वञे। अची वेंदो, छो तो परेशान थी? 28 खां बि मथे आहे ज़मीन। 28 हुजे या 2, मुठ मुठ थी वेंदो फसल। हेतिरा अमरा आहियूं, मुंहिं हिकिड़ो फसल चट। अस्सलाम वालेकुम संगत। वालेकुम अस्सलाम। संगत तैयार आहे? संगत सवेर खां तैयार आहे, तव्हांजो इंतज़ार हुयो। शाबाश। कुछ संगत चारे बीहंदी। चारे? हाँ, पर हो ॾींदा मता को अचे। जेकॾहिं को अचे न, असुल फुल्लनि वांगुरु भुञी छॾिजो। सिरह जेतिरा हेतिरा नंढा दाणा करे छॾिजो। छो त सोढल जी सट, दुश्मन जी निड़ीअ ते लत। ईअं ई थींदो सोढल। तव्हां फसल जे हर हिकु कुंड जे पासे ॾे पखिड़िजी वञिजो ऐं हर तरफ़ नज़र रखिजो। बाक़ी हर हिकु हिकु पासे ॾो बीहंदो। भले सिजो भरी वञे, फसल लोणो आहे ऐं खाइणो आहे। अचो, देर पई अथई, हलो। खीरा छाए? मां मुंदर पानी पीअंदे गिलास किरी पियो। तुझी निंड छाते फिटल आहे, सुम्ही छो नथो? सोढल अञा ताईं न आयो। अची वेंदो, अची। तूं मट करे सुम्ही पओ। आधी रात थी वई आहे, अञा केॾी महिल ईंदो? ॻाल्हि त ॿुध, तुंहिंजी निंड फिटाइण सां भला अची वेंदो? निंड उल्के में फिटी वई आहे। उल्को? मूंखे ख़ौफ़ आहे त दोस्तनि खे वठी फसल न लोणण वियो हुजे। सुल रात जो? हा, जेको सोरा ॿारनि पोखियो आहे। रात जो? हा, चयाईं त दोस्तनि सां ॻाल्हायो अथमि, राति जो लूणी खणी ईंदुसि। छरियो आहे, मथो फिरियो अथसि। चरनि खे अञा के सिंग थींदा आहिनि। रोके रोके मुंहिंजी त ज़बान ई पची पई आहे, पर मुड़े ई कोन थो। सरदार बि कान ॿारी। ही अरडो ऐं अणपलियो छा कयां?
मूंखे तो इहो भउ थो थिए त झेड़ो न थी पवे, अॻे ई कबीला टकरियल आहिनि। पुट उथी वञी ॾिसीस त सही। किथे वञी थाबा खावां ऊंधाईअ में? ॿाहिरि चांडोकी लॻी पई आहे, ऊंधाई किथे आहे? तूं उथी वञ। ख़बर नाहे त अलाए किथे हुजे। खुदा तूं पाण त चई पियो त फसल लुणण वियो आहे। पक नाहे। ध्यान सां वञ जाए, ॾिसी तो फायर मथां फायर पिया थियनि। ॾिसां थो माजरा छा आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं तव्हां मूंखे घुरायो? जावेद? जी सर। वे जावेद। तुंहिंजो डिस्पेंसरी जो कोर्स थियल आहे न? जी साईं। जॉब आहे? न सर। मूं वटि कमु कंदे? बिल्कुलु साईं। मां न हुजां त कमु हलाए वेंदे न? मुंहिंजे पाड़े जा तव्हां ॾे माण्हू ईंदा आहिनि? घटि। इत्तेफ़ाक़ सां उहे तव्हां ॾे ईंदा हूंदा जेके मां तव्हां ॾे रेफर कंदो आहियां। हूंदो, पर मूंखे घुर्ज आहे। मूं वटि आहे ख़ैराती कमु। आचर ते फुल ॾींहुं कमु कंदो आहियां, न त शाम जो खोलींदो आहियां, छो त सुबुह जो हॉस्पिटल में सर्विस करणी हूंदी आहे। सर मां संभालींदुसि, तव्हां फ़िकुर न कयो। पगार जेतिरी ॾींदव उहा क़बूल आहे। ग़रीब मूं वटि फ्री आहिनि। जेको ॾेई सघंदो आहे तंहिंखां दवा समेत 20 रुपया वठंदो आहियां। जन मां दवा बि ईंदी आहे। सम्झ त हीअ फर्स्ट एड डिस्पेंसरी आहे। काफ़ी त सैंपल मिलंदा आहिनि, उहे इस्तेमालु कंदो आहियां। मूं चयो न सर, मां मुफ़्त में बि हाज़िर आहियां। मुफ़्त न, तोखे उजूरो ज़रूरु मिलंदो। ओके सर। सर मरीज़ आयो अथव। वेहो। छा तकलीफ़ आहे? हाँ ते गुबार आहे। छा जो राति पारू थो भत खाधो ई छा? न, राति मानी न वणी आहे। फिक्र में त क्लिनिक कहिड़ी टाइम पहुचां ऐं सुई हणायां या वरी हणी अचां। साईं हीअ त साइको आहे, हिनखे त चरनि जी अस्पताल में दाख़िल कजे। हिनखे बद हाज़मो आहे। हिनखे हाज़मो दुरुस्त करण जी ज़रूरत आहे। ऐं मां वरी दिमाग़ दुरुस्त करण जो माहिर आहियां। हाँ ही त बीमार हो, ही छा थो करे? भाई निकिरो भाई ता निकिरो। रसो त खणी आ। हाणे तो ॾिसां हेॾे हूंदो। छॾ रसे खे। वधीस वधी। वधीस त लोढ़िया जास दादू केनाल में। ॾिठो ईंदो। न दादा न, हिनखे जे मालिक वटि वठी था हलो। जेको त हिन जा मालिक बि आहे। हा लॻ वधी। मोमल। जी बाबा। बाबा चांहि जल्दी खणी आ। बस बाबा तैयार थी वई आहे। ख़बर ॿुधी थमाला जे कूड़ी अलाए सची। राति हेॾे फायरिंग जा टड़का हुआ।
ख़ैर त आहे शफ़न? चाचा रात सोढल वारा फसल लड़ाए खड़ी विया। छा? हाँ चाचा, मां न छॾींदोसान मां। तरस जा शफ़न, तकड़ न कजाएं। चाचा मरदुस पर मोटंदुस न। न चरियो त न थियो आई शफ़न? अल्लाह शल रहम करे किथे सारंग जी शादी न रुकजी वञे। माण्हुनि खे माण्हूअ जी, ॿोड़ीअ खे कननि जी, तोखे लॻी आहे सारंग जी शादीअ जी। होॾे अलाह ख़ैर करे, अलाए छा थींदो। अलाए वरी छा थींदो? सोढल वारा कुछ करे भी ॾिसनि। धाणो धण बचारो लाइ छॾींदनि। धाणो धण किया, निधण की ना है। मत करे बेटा। अमा सोभ सां फसल लुड़ी आयम। फायरिंग भी न कया छा? हाँ हाँ लॻियूं ज़रे घटि मूंखे बि गोलियूं दाह न कया न त तोवारा ये छाछू बाछू हाणे मारे विझना मूंखे। तोखे भी वॾो ज़ोर हो जो ते अची निकिते। इहा ॻाल्हि थो करी, तू न हुए न असांखे चैन न हुयो। सुख फिटलो सुख असांजो। हिनखे मूं ई मोकिलियो मांसि त वञी ॾिस फायरिंग पई थिए, किथे कुझु थी न पए। अम्मा अल्लाह जे तरफ़ां फिटल न हुजे न कि कुछ भी न थींदो। तू अमण ई न, तुंहिंजो शफ़क़त भरियो मुंहिंजे मथों हथ आहे। जेके मां जूं दुआऊं हुजनि तंहिंखे लहर न लोॾो। हादसो पुछी न ईंदो आहे। दुश्मन कख त बि लख। अलाए कॾहिं तुंहिंजे दिमाग़ में इहा ॻाल्हि वेहंदी। हमलो बि करे सघनि था। ईंदा न खंगी खुड़की पोइ ईंदा। मुंदर सरदार माण्हू न मोकिलिया, वार त करे न। अम्मा कहिड़ी वाहर कंदो इहो सरदार? पाण बंदूक खणी विढ़ंदो? माण्हुनि खे चयो ई कोन हूंदई। हुन घर घर ते 1000 फोड़ी जो उगाणी। अम्मा इहा फोड़ी फकी थी वई हूंदसि या गाॾी ख़राब हूंदसि या बंगलो ठहंदो हूंदसि। केतिरा भेरा चयो थमाए त सरदार ते इल्ज़ाम न हणो। मां मिलांसि थो, ज़मींदारी खणण जो बि चवांसि थो त टेक भराई जो बि चवांसि थो। सूफ़ जे वण मां सूफ़ी ॿेर न ॻोल्ह, रब जी टेक सम्झ। ॾिस ज़मींदारी। सोठल सही थो चवे मुंदर। मिलांसि त सही न। ॿुध ध्यान सां अचिजांइ वञिजांइ, ताज़ो ताज़ो मामिलो आहे। हा हा तूं परेशान न थी। ॾिस मां जेकॾहिं बाबा खे कुझु चयनि या उनखे का रहड़ बि आई न त मां हुननि जा घर साड़े रख करे छॾींदुसि। छो त सोढल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत। बस कर, असांजो तो साह वञे। ही आहे सही सोढल जी सट दुश्मन जी निड़ी ते लत। आऊं चवां थी माठ करे ते। चुप्पा माठ हेड ए चुप। कंहिंखे बदी खणी आया हो? बाबा साईं नथो सुञाणीस? न केरा? क्लिनिक बंद कराइण लाइ रिवाल्वर खणी अची पहुतो। अरे तूं केरु आहीं? छो थो चरी माण्हुनि खे तंग करी? शाहन नालो ॿुधाए थो। शाहन? हाड़े जॾहिं सुञाणप थी त पोइ ॿुधाईंदुसि। शान आहे या भगन? जी किबला। हिनखे वठी वञ शूट कर। ओ किबला कत्ल मूं जे ॻिचीअ पवंदो। मूं छा चयो? हलो अॻियां थी। वेहो वेहो न वेहो। ग़लत फहमीअ में न पओ। को माण्हू मुंहिंजे नाले ते बदमाशी करे त थी त न पियो। अहिड़ा बाबा साईं तलूर पखी भी ईअं लिखंदो आहे जीअं तव्हां था लिखो। दादा न आहिस्ते
बाबा साईं मूंखे गोली हणी छॾी पर मूं तव्हांखे अॻु में बि चयो पर मूं ते चबल लेटाए छॾियो। डॉक्टर सतार सां गुस्ताखी मां बर्दाश्त न कंदुसि। गुस्ताख जे अंजाम जी ख़बर पवंदई। मां ॿी गुज़ारिश लाइ तव्हांखे विहारियो आहे। हुकुम। मुंहिंजी मञ शहबाज़ ऐं संदसि कबीलो बि खिलंदो ऐं कमज़ोर बि सम्झंदो। चवंदा त पंहिंजो कबीलो ई नथो मञे त इहो छा कंदो। तव्हां राज जा माण्हू बाज़ू आहियो, ताक़त आहियो। मां हथ थो ॿधायां दादा न, क़ुरान ते लिखियलु रिश्तो ॾे। जिते बि वेंदे जिरगा कोट ठाहे पर फ़ैसिलो क़ुरान वारो रहंदो। मूंखे बि मान ॾे त क़ुरान खे बि। भला सोहराब खे चवां त ॿीहर क़ुरान खणी अचई। न बाबा साईं। अकेलो छा करे सघनि? यार दोस्त मुंहिंजा बि आहिनि। चयुमि न त बहराम सां ॻाल्हि रखां। भली रखी अचेसि। मां तोखे रोकिया नथो, न वरी तूं मूंखे रोक। मां घर वञी ॾाढा थो जांसि। घर सोढल जे ऐं हू तोखे जी कंदो। हक़ सिर वियो त घोरियो, घर खे बाहि ॾींदोसांसि। वधाए न। वधी वई आहे ॻाल्हि चाचा, वधी वई आहे ॻाल्हि। पर वारा राज वारा दोस्त ॿुधंदा त छा चवंदा। छपन जी पोख ज़ोरीअ खणी विया। ज़ोरीअ न, चोरी। माण्हू त ज़ोरीअ सम्झंदा न। कोन सम्झंदा। सभिनि खे ख़बर पवंदी त चोरीअ थियो आहे कमु। चोरी बादशाहनि जी बि थी वेंदी आहे। चोरी का मुड़सी में शुमार थोड़ी थींदी आहे। मां ज़ोरी अन्न बि खणंदुसि, संदसि घर खे बाहि बि ॾींदुसि। मार जा त फल मार जा। सोढल खे ज़िंदा कोन छॾींदुसि, कोन छॾींदुसि। सिर फिरियो, सम्झे ई नथो। चङो कयो सोढल। शपू ऐं सोहराब ॿनी ते था कनि कौज़ो। ॾेढरी ज़ुकाम हूं मौला जो शाना साईं। मुंदर जी सरदार। सोढल पग ॿधाइण जहिड़ो आहे। पर सरदार मूंखे हिकिड़ी शिकायत आहे। शिकायत? तो माण्हू मदारत लाइ न मोकिलिया। मूं त 10 ॼणनि खे चयो हुयो। गौर? हा मुंदर, मां साग खाइण लाइ तयारु आहियां। छो न पहुता? पुछाणो कंदोसां। तूं ईअं कर जो ज़मींदारी मोकिल। गोहर खे मोकिलियो त खणाए अचे। गौर मुंदर सां वञ। जी सरदार। सरदार हू हमलो बि करे सघनि था। पहरो वधाए या वरी माण्हू मोकिल। हिन खां अॻु जो सोहराब ऐं शफू हमलो कनि, उन्हनि मां हिकिड़े खे लेटाए अचनि। ईअं ॻाल्हि वधी वेंदी सरदार। मां जो वेठो आहियां। ये ॻाल्हि वधी वई न, उनखे घटाए वठिबो। शाहबाज़ कोन थो सुझई। ठीकु आहे सरदार, हे करे पंहिंजी ज़मींदारी खणी वञो। तूं पहुच त गौर पुठियां अचई थो। माशाअल्लाह। गौर तूं वञ, ज़मींदारी बि खणाए अचई। 10 माण्हुनि खे नियापो कर त मुंदर जो साथ ॾियनि। कहिड़ा माण्हू सरदार? नालो खणो त नियापो ॾियनि। ॿुधायां थो। इहो पारदानो आहे भांडे में? सवे भरियूं सरदार। त पोइ देरि न कर, पर थोरो ख़्याल सां वञजांइ। छो सरदार? अड़े चरिया ताव किथे
बेइज्जती न थी पवे। जी सरदार। दादा न कुछ थियो आहे छा? जी अम्मा। छा थियो आहे? ॿुधाईंदे दिल में चीर था पवन। को कसो कम थियो आहे छा? कसे खां बि कसो कम। कहिड़ो? छा थियो आहे पुट? ॿुधाए न। छा ॿुधाए? कीअं ॿुधाए? समझ में नथो अचे त क़त्ल करण जी बि। हा दा एतियाद साल भेण एहतियात ॾाढो करे थो, ॾाढो टारिम त क़त्ल न थिए। पर क़त्ल थी वियो। गुज़ारा तूं मूंखे छो थो ॾे? इन करे त सची करण जो सत न रहियो आहे। असीं शाहिदी ॾींदासीं तुंहिंजे ख़िलाफ़ जे सची नथो करीं। शाहिदी न बि ॾियो, पर मलामत कंदव। मां त अॻु ई ज़मीर जे कटारे में बीठो आहियां। खुली ॻाल्हाए दा। हा दादा न ॿुधाए, न त लॾो खणी हितां हलिया हलूं। लॾे खणण सां मसइलो हल न थींदो। मां त हा करे आयो आहियां।